गायत्री मंत्र के बारे कें पुछो आहे। गायत्री मंत्र सुबह जो ए शाम जो ब्राह्मण तो त्रिकाल संध्या कंदा आहिनि 3 बार, लेकिन साधारण मानू गृहस्थी मानू 3 बार न तो 2 बार कम से कम जरूर गायत्री मंत्र जो जाप कन। सुबह जो स्नान करे ए शाम जो सूर्य अस्त को पहिरियों पहिरियों है न, सूर्य अस्त थी वजन भगवान उन खां पहिरियों गायत्री मंत्र जो जाप करे वठणु खपे। सुबह जो पूर्व दिशा में, शाम जो उत्तर दिशा पश्चिम दिशा करे था सघो, या भगवान के सामूं वेही करे जाते भी कीअं भी। ॿी ॻाल्हि इहा आहे कि गायत्री मंत्र मन में ही सिमरन कयो वेंदो आहे, ठीकु आहे, चई करे ॻाए करे न कबो आहे। लेकिन अॼुकल्ह सरल मंत्र ही असांखे यादि नथा बीहनि। ख़ासि कर मां सिंधी समाज जी ॻाल्हि कयां तो मंत्र उच्चारण संस्कृत में असां ॾाढो कमज़ोर आहियूं। इन करे हिकु बार कीर्तन खां पोइ असां सतगुरु हिकु बार मंत्र चवाईंदा हुआ त कम से कम शुद्धता बरक़रार रहे, हा न, ऐं पवित्र उच्चारण ॿारनि खे अचे। स्त्रियुनि जे लाइ इहो कोई आवश्यक न आहे। स्वामी पंडित श्री राम शर्मा आचार्य, लेकिन उन्हनि माताउनि भेनरुनि खे बि उन्हनि इजाज़त ॾिनी त उहे बि सिमरन कनि मानसिक, पर उन्हनि जे लाइ ज़रूरी न आहे। पर जिन जनेऊ धारण कयो आहे उन्हनि खे ज़रूरु करणु खपे। चओ हरे राम। जणियनि खां पहिरियों मयार न आहे, पर जणिया पइजी आहे त गायत्री मंत्र गॾु हलिजे, बिल्कुलु उही त असली आहे। जणियनि खां पोइ माता पिता उन्हनि खे सेखारियो, पवित्र उच्चारण करे चवनि मन में सिमरन कनि। जेतिरो वधीक करे सघनि सुठी ॻाल्हि आहे, न त कम से कम कुझु देरि त कनि। चओ हरे राम। त सुबुह जो ऐं सूर्यास्त खां पहिरियों बिल्कुलु नथा कयो त कम से कम बिल्कुलु जेके टाइम कोन्हे भाई, हाँ, प्रधानमंत्री वांगुरु व्यस्तिन या बिल्कुलु बिल्कुलु कनि ई कोन था पिया, त उहे कम से कम 11 बार त कयो। चओ जय श्री कृष्ण। अशुद्ध कयो, हा न, उच्चारण शुद्ध हुजे कि ओम भूर भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शुद्ध उच्चारण इन जो हुजणु खपे। इन जो अर्थ छा आहे? गायत्री मंत्र सां छा लाभ थींदा आहिनि? अनंत लाभ थींदा आहिनि। गायत्री मंत्र जी जेकी भावना आहे कि भगवान हे परमात्मा असांजी बुद्धि जेकी आहे उहा तुंहिंजे स्वरूप में लॻी वञे, तुंहिंजे तत्व में लॻी वञे। असां आत्मा सां तुंहिंजो भजन कयूं, असां बिल्कुलु वञूं, लीन थी वञूं हृदय सां। ॿाहिरी ॿाहिरी भजन न हले ज़बान सां, आत्मिक भजन कयूं तुंहिंजो। आत्मा सां परमात्मा में असां जुड़ी वञूं ऐं तोखे यादि कयूं, तोखे स्मरण कयूं। बोलो गायत्री महामंत्र की जय। असांजा भगवान श्री चंद्र महाराजन जोर ॾींदा आहिनि गायत्री मंत्र ते। मात्रा साहब में चवनि था, सिख्या गुर मंत्र गायत्री हरि नाम, निश्चल आसन कर विश्राम। गुरु जो मंत्र मञो, गायत्री जपियो, हरि जे नाम जी भक्ति कयो। बंदगी भक्ति ॾाढी सेखारी आहे असांजे गुरुनि बाबा श्रीचंद साहिब जन। हरि जी भक्ति कयो, निश्चल आसन कर विश्राम। पक जानो तव्हांखे विश्राम मिलंदो, प्रभुअ जी गोद मिलंदी। बोलो जगत गुरु श्री चंद्र भगवान की।